वेलकम बैक नाज़रीन। अचो प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधायूं। नाज़रीन, अॼु सॼी दुनिया में मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। उन हवाले सां सिंध जी राजधानी कराची में जेका आहे उहा सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां हिकिड़ी वॾी आलमी कॉन्फ्रेंस बि सॾाई वई आहे, जेका कल्ह खां शुरू आहे। उते मुख़्तलिफ़ जेके आहिनि अदीब ऐं ॿोली जा माहिर जेके आहिनि उहे पंहिंजो मक़ाला पढ़नि था पिया ऐं उन हवाले सां जेको आहे डिस्कशन गुफ़्तगू हलंदड़ आहे। सिंध असेंबली में अॼु जेका आहे पंहिंजो करारदाद बि पास थी आहे ऐं जंहिंमें चयो वियो आहे त सिंध जे अंदरि सिंधी ॿोली खे जेको आहे उहो क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे ऐं जेको सीनेट जे अंदरि उन हवाले सां जेको बिल पियल आहे उन खे मंज़ूरु कयो वञे। बहरहाल इंतिहाई अहम मामिलो आहे। सॼी दुनिया मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मल्हाए पई। उन हवाले सां गुफ़्तगू करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंधी अदबी संगत जा हिकिड़े ग्रुप जा सेक्रेटरी जनरल चूंडियल ऐं मुल्क जा सिंध जा मारूफ़ अदीब शाइर डॉक्टर मुश्ताक फुल साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। अचो त उन सां गुफ़्तगू। डॉक्टर साहब सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम साईं। डॉक्टर साहब, कीअं था ॾिसो अॼु जेको आहे मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं आहे, इन ॾींहं जी छा अहमियत आहे? छाकाणि त दुनिया ते चवनि पिया त ग्लोबश थींदी पई वञे ऐं दुनिया यूनिवर्सलाइज़ेशन खां पोइ ग्लोबलाइज़ थियण खां पोइ दुनिया जूं जेके आहिनि केतिरियूं ॿोलियूं आहिनि जेके आहिनि उहे ख़तमु थींदियूं पियूं वञनि ऐं हिकिड़ी ॿोली वञी बचंदी जंहिंखे ग्लोबश चइबो। उनमें सभिनी ॿोलियुनि जा कुझु लफ़्ज़ हूंदा ऐं कुझु जेके आहिनि बाक़ी उहा अंग्रेज़ी जो वॾो हिसो हूंदो हुनजो। साईं, मां सम्झां थो त फितरती तौर ते ऐं जेको ही साइंसी दौरु आहे उन में तब्दीलियूं त अणटर आहिनि, तब्दीलियूं ज़रूरु थींदियूं, पर उन्हनि समूरनि तब्दीलियुनि में हिकिड़ो ॿोली जेका आहे फितरत जो रूह आहे। ॿोली माउ जी ॿोली आहे ऐं तव्हां अंदाज़ो लाहियो त जेका माउ जी ॿोली हुजे उनखां इनकार करणु या उनखे ईअं दरगुज़र करे वञणु इहो ख़ुदि गैर फितरी अमल आहे। त उन हिसाब सां तव्हां जॾहिं सॼी दुनिया ते नज़र विझो त जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि, जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, जंहिंजी तमामु वॾी साइंस में बि तरक़ी आहे ऐं साइंसी अदब में तरक़ी आहे, साइंस जे सभिनी निसाब में निसाबी हवाले सां जेका जन मुल्कनि तरक़ी कई आहे, त उन्हनि सभिनी मुल्कनि ते जॾहिं तव्हां नज़र विझो था त उन्हनि ॿोलीअ जी अहमियत खां इनकार न कयो आहे, बल्कि ॿोलीअ खे अहम सम्झी उते पंहिंजी जेका उतां जी ॿोली आहे उन ॿोलीअ में ॿार खे तालीम ॾिनी थी वञे पई। माना त इन मां साबित थिए थो, इन मां ज़ाहिर थिए थो त ॿोलीअ जी अहमियत ख़तमु थियणी न आहे। हा, अलबत्ता जेकॾहिं इहो असांजो रवैयो रहियो, असांजे हुकुमरान जो रवैयो रहियो, माना न सिर्फ़ु सिंध पर दुनिया में जेकॾहिं इन क़िस्म जो रवैयो रहियो त ॿोलियूं जीअं माना केतिरियूं ॿोलियूं ख़तमु थी वियूं आहिनि, हाणे उन में ख़तरे हेठि आहिनि काफ़ी ॿोलियूं। त उन्हनि में जो अणटर आहे त सिंधीअ खे को नुक़सानु थिए, छाकाणि त ॿोलियूं जेके आहिनि जेके ज़िंदह रहनि थियूं। वोकल लैंग्वेज जेका ॻाल्हाई वेंदड़ ॿोली आहे, जेका मार्किट जी ॿोली आहे, जेका रिटन लैंग्वेज लिखत जी वारी ॿोली आहे, जेसि ताईं इहे टई शयूं बरक़रार रहनि थियूं त ॿोली बरक़रार रहे थी। हाणे पंहिंजी सिंधी ॿोलीअ जो जेको आहे जेको मामिलो आहे उहो ईअं आहे त जीअं ॿाहिरि खां शहरनि ॾे लॾपलाण थी आहे त असांजा जेका ॿोली जेका आहे उहा जेका वोकल लैंग्वेज आहे, जेका ॻाल्हाई वञे थी ॿोली, उहा तमामु घणी ख़तरे हेठि अची आहे। ऐं उनखां पोइ बरक़रार रहण ॿोलीअ जो तमामु ज़रूरी आहे जॾहिं उहा रिटन लैंग्वेज या लिखत में हुजे। हाणे तव्हां पाण ॾिसो था पिया त जेतिरा बि स्कूल आहिनि, जेके ख़ानगी स्कूल आहिनि या सरकारी स्कूल आहिनि वॾा, जेके वॾनि शहरनि में ख़ासि करे आहिनि, उते सिंधी ॿोलीअ खे बिल्कुलु ॼण निकाली ॾिनी वई आहे। पढ़ाई वारे मामले ते माना ॿार खे लिखणु न ईंदी। ऐं साॻे नमूने सां हाणे जेके चङा भला एग्ज़ाम थियनि था, इम्तिहान थियनि था, जीअं हाणे IBA एग्ज़ाम वरितो, ताज़ो इम्तिहान वरितो, उन में सिंधीअ जो हिकिड़ो बि सुवालु कोन हो शामिल। माना लाज़मी सब्जेक्ट तौरु नथी पढ़ाई वञे, जिते जिते जेकॾहिं पढ़ाई वञे थी त उहो फॉर्मलिटी तौरु माना ॿार खे पढ़ाई थी वञे पई। ऐं हालांकि सिंध असेंबलीअ में एक्ट पास थियल आहे ऐं जेके बि ख़ानगी स्कूल आहिनि उन्हनि जो जेको आहे सो MOU साइन थियल आहे, एग्रीमेंट आहे सिंध गवर्नमेंट सां त असां पंहिंजे स्कूलनि में सिंधी ॿोलीअ खे ज़रूरु पढ़ाईंदासीं, न त उन्हनि जो लाइसेंस बि रद्द थी सघे थो। पर ख़बर न आहे त छो ओॾांहुं ध्यानु नथो वञे। असेंबलीअ में बिल त पास थियनि था। अॼु तव्हांजे तौसत सां मां ॿुधां थो त सिंध असेंबलीअ में जेकॾहिं बिल पास थियो आहे त असां हुनखे भलीकार चऊं था, असां वेलकम चऊं था।
करारदाद जेकॾहिं पास थिया तॾहिं बि असां हिनखे चङो अमल था चऊं, पर दरअसल आहे इहो त हिननि जे हथ में आहे त उहो अमल कराइनि। हिननि जा स्कूलनि में त ख़ासि करे जेके लाइसन आहिनि उहे सॼा लाइसन एग्रीमेंट हिननि सिंध गवर्नमेंट सां थियल आहे। जेकॾहिं उहे चाहिनि त उन ते अमल कराए सघनि। जेके इम्तिहान वठनि था उन्हनि इम्तिहाननि में जेकॾहिं गुज़िरियल जेको ही उस्तादनि जी भर्तियूं थियूं आहिनि, मेरिट ते थियूं भर्तियूं थियूं आहिनि, ऐं उन्हनि में जेको सिंधीअ जा जेके सुवाल शामिल हुया त ॿारनि सभिनी ध्यानु ॾिनो त असां सिंधी ग्रामर खे पढ़ूं, सिंधी सभु मज़मून खे ॾिसूं। माना जेकॾहिं इहो इन ते जेकॾहिं रुॻो सिंध गवर्नमेंट अमल करे स्कूलनि में पढ़ाए त आउं सम्झां थो त असांजी ॿोलीअ खे वॾो ख़तरो नथो थी सघे। ऐं साॻिए नमूने सां असां त ॾिसो 2010 में समूरनि ॿोलियुनि जा जेके नुमाइंदा इस्लामाबाद में वेठा हुआ, सिंधी अदबी संगत ऐं पंजाबी अदबी संगत, पश्तो बलोची सभिनी असां हिकिड़ो गॾियल ड्राफ्ट ॾिनो। साईं जोए साहिब जी अॻुवाणीअ में सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ में वेठासीं, उते बि असां हिकिड़ो गॾियल ड्राफ्ट ठाहे ॾिनो। उनखां पोइ नवाज़ शरीफ़ जे दौर में असांखे सभिनी खे ॿुधो वियो। सॼी पाकिस्तान मां जेके मुख़्तलिफ़ जेके ॿोलियुनि ते इदारा सरकारी इदारा कमु कनि था उन्हनि जा सभिनी जा नुमाइंदा आया। वाहिद सिंधी अदबी संगत हुई जंहिंजी नुमाइंदगी मूं कई एज़ अ सेक्रेटरी जनरल। त उते बि इहो ई ॻाल्हि थी हुई त ये जो हम आज सभु इकट्ठे वेठे हैं वो सिंधी अदबी संगत की जदोजहद है। मां गुज़िरियल दौर में सेनेट जे समूरनि मेंबरनि खे अंग्रेजी ऐं सिंधीअ में ख़त लिखियो त बाबा तव्हां ॿोलीअ खे अहमियत ॾियो। पर हाणे उहो ऐं मुंहिंजो ईमान आहे त ॿोलीअ खे जी तरक़ी ऐं तरवीज जे लाइ कमु करण जे लाइ क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾियण सां मुल्क वधीक मज़बूत थींदो। डॉक्टर साहब, पाकिस्तान जे अंदरि ॿोली जो मसइलो ज़ाहिर आहे मुल्क जे पैदा थियण सां शुरू थियो। तव्हांखे यादि हूंदो त बंगालियुनि जेको उन वक़्तु पाकिस्तान जो हिसो हुयो, ईस्ट पाकिस्तान सरबो हुयो, उन्हनि मुतालबो कयो त असांजी ॿोली, पर उन वक़्तु जेको इहो फ़ैसिलो कयो वियो उन वक़्त जी क़यादत साईं असांजे बानीअ पाकिस्तान पाण वञी हुते ऐलान कयो। हाणे उन वक़्त खां पोइ ज़ाहिर आहे वरी 71 जो जेको सान्यो थियो उनखां पोइ ज़ाहिर आहे बंगाली पंहिंजो जुदा थी विया। असां ही बाक़ी जेको पाकिस्तान आहे हिन में जेके बाक़ी सूबा आहिनि या बाक़ी जेके क़ौमियतूं आहिनि उन्हनि जी ॿोली खे रस्मुल ख़त न आहे को। पंजाबी खे रस्मुल ख़त न आहे का, उन्हनि जूं के अॻे अख़बारूं कोन हुयूं, उन्हनि जा के हो कोन हुया, पर सिंधी वाहिद ॿोली हुई उर्दू खां पोइ, उर्दू खां अलावा जेको आहे जंहिंखे पंहिंजो जेको आहे रस्मुल ख़त हुयो पार्टीशन खां पहिरें उहा सरकारी ॿोली तौरु पंहिंजो हिते नाम पंहिंजो हुनखे हैसियत हुई सिंध जे अंदरि पंहिंजो अंग्रेज़ दौर में, ऐं उहा स्कूलनि में पढ़ाई वेंदी हुई। ऐं अॼु ॾींहं ताईं सिंधी मीडिया, सिंधी ॿोली, सिंधी जा किताब, सिंध जो अदब, सिंधी ॿोली जो उहो ॿियनि माना बलोच हुजे, पंहिंजो पश्तून हुजे या पंजाबी हुजे या सराइकी हुजे, उन्हनि जी भेट में असांजो वधीक स्ट्रॉन्ग आहे। पोइ बि मां ॾिठो आहे त इन मामले ते सेंसिटिविटी बि असां वटि वधीक आहे। बलोचिस्तान जी मूवमेंट में असां उते कोन था ॾिसूं त उहे एॾा सेंसिटाइज़ थियल हुजनि। उन्हनि ॼण चयो त गिवअप करे छॾियो आहे इन मामले खे। तव्हां बिल्कुलु सही था चओ। मूंखे यादि आहे त जॾहिं मां 2015-16 में जॾहिं मां सेक्रेटरी जनरल हुयुसि त असां लाहौर में वञी पंजाबी कुझु अदीबनि सां गॾिजाणी कई। पोइ हुते हिकिड़ी पंजाबी अदबी संगत हुई, उनजी अथॉरिटीअ में असां वञी उन्हनि सां कचहरी कई त उहे ख़ुदि पाण हुया त ॼण त ईअं महसूसु पियो थिए ॼण पंजाबी ॿोलीअ तां हथु खणी विया आहिनि ऐं उन्हनि जे घरनि में उर्दू ॻाल्हाइण उन्हनि खे ॼण फ़ख़ुरु पियो महसूसु थिए। पर उहो हिकिड़ो एलीट क्लास आहे ऐं हिकिड़ो क्लास उहो आहे जेको ॿोलीअ जी अहमियत खे अॼु बि उन खां इनकारी न आहे। उन्हनि सां मसइला आहिनि। बलोचनि जो मसइलो तव्हां पाण सम्झो था, उहे त माना उन्हनि जो मसइलो ई ॼण ॿियो थी वियो आहे। हू माना ॿोलीअ खां वठी ॿियनि मामलनि ते हू उन्हनि जो पंहिंजी हिकिड़ी अलॻि माना मौक़ुफ़ आहे या हुननि जो पंहिंजो एजेंडा आहे या हुननि जो रवैयो जेको हुनजो उहो ॿियो आहे मञूं था। पश्तो में बि तव्हां वञो था त उते बि जेको आहे सो एतिरो पुरअसर जेका तहरीक न आहे। असां सिंधी अदबी संघ जे तरफ़ां तव्हांखे यादि हूंदो 2008 खां वठी त मुसलसिल अॻु में बि इहो आवाज़ उथारींदा, पर मुसलसिल असां 1 फेबरवरी खां 21 फेबरवरी ते हिकिड़ी जागरता मोहम्मद सिंधी अदबी संघ ते हलाईंदी रही। उन में सिंधी मीडिया जो तमामु वॾो रोल हो। माना असां किरदारु अॼु बि तव्हां यकीन ॼाणंदव त सिंध जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि में सिंधी अदबी संघ जे तरफ़ां 5 या 15 या 20 दोस्त गॾु थिया आहिनि, मुज़ाहिरो कयो अथनि, किथे मुज़ाकिरो, किथे मुशाइरो, ख़ैरपुर में, मूमल जी माड़ीअ में, घोटकीअ में, हालाणीअ में, टंडो मोहम्मद खान में, दौलतपुर में, सईद
फरीदाबाद में रतो देरो में मुख़्तलिफ़ जायुनि ते मतिलबु सिंधी जेके असांजो सिंधी अदबी संगत जो वर्कर आहे उहो आवाज़ उथारे थो पियो। ऐं मां सम्झां थो त असांजे आवाज़ खे ताक़त आहे। ऐं हीउ जेको बि जेकॾहिं असेंबलीअ में करारदाद बि मंज़ूर थिए थी त असां सम्झूं था त असांजे आवाज़ खे सघ आहे। ऐं सिंधी मीडिया इन सिंधी मीडिया इन में असां पर डॉक्टर साहब हिकिड़ी ॻाल्हि आहे त सरकारी सतह ते मञराइण पंहिंजी जाइ ते हिकिड़ो ज़ाहिर आहे असांजो हक़ बि आहे। ऐं उहो जीअं त सिंध असेंबली मां हिकिड़ो एक्ट पास थियल आहे 70 जे ॾहाके में। पर जेका सवेर बुनियादी तरह जी ॻाल्हि तव्हां शुरू कई त दुनिया जे अंदरि साइंस ऐं टेक्नोलॉजी जी तरक़ी सां उहा जेके टर्मिनोलॉजी आहे उहा सॼी जेका आहे उहो उन्हनि ॿोलियुनि में पैदा थिए थी जेके ॿोलियूं उन में उन साइंस ऐं टेक्नोलॉजी जे मामले में हिसो वठनि थियूं पियूं। लामहला पोइ असां जॾहिं पंहिंजी ॿोली में उन्हनि खे कयूं था त असांजी ॿोली में उन्हनि जी जेका आहे उन्हनि जे लाइ लफ़्ज़ जेको आहे पंहिंजो ॾाढो वॾो मसइलो थिए थो। तव्हांखे यादि हूंदो कंहिं दौर में नजम अब्बासी साहब इहा कोशिशि कई हुई, मुख़्तलिफ़ असांजा ॿिया दोस्त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कोशिशि कंदा रहनि था, पंहिंजो टेलीविज़न खे हुन दूर ॾिसणी जो लफ़्ज़ ॾिनो या ॿिया। असांखे इहो प्रॉब्लम बि आहे त असांजी ॿोली जे हवाले सां जेका तहक़ीक़ थियणु घुरिजे ऐं नवां नवां लफ़्ज़ असां घाड़ेटा असांखे ॾियणु घुरिजनि उन हवाले सां खोट महसूसु नथी थिए। तव्हां बहस कीअं था सघो? असांखे हिकिड़ो ॾाढो तव्हां सेंसिटिव ऐं वॾो कम वारी ॻाल्हि कई आहे। ऐं इन ते मां ख़ुदि पंहिंजो हिकिड़ो माना नोट हणंदो रहियो आहे। असां वटि बदकिस्मती आहे त जंहिंजो जेको कमु आहे न उनखे असां ॿोलीअ वारे केस में माना त चऊं त बाबा को ॿोलीअ जो केस तयारु करे हिन जी जीअं तव्हां चयो त जेको असां वटि लफ़्ज़नि जो भंडार आहे पर उनखे साइंस जी जेका टेक्नोलॉजी में जेके शयूं इस्तेमालु थियनि थियूं उन्हनि खे जेको आहे सो यूटिलाइज़ कजे। असां सभु जेके बि असांजा इदारा आहिनि जेके इन सिलसिले में कमु कनि था जिन खे कमु करणु खपे उन्हनि वटि उहा सिलेक्शन आहे कान। ॿोली जी वॾी कॉन्फ्रेंस आलमी लेवल जी कॉन्फ्रेंस थींदी। उन कॉन्फ्रेंस में जन माण्हुनि ॿोलीअ ते प्रॉपर कमु कयो आहे। जन माण्हुनि जेको आहे हिन कंप्यूटर एज में माना ॿोलीअ खे किथां खां किथे वञी माना गूगल सां जोड़ियो आहे। उन्हनि वीचारनि जो नालो निशान ई न हूंदो। माना अख़बारी कालम निगार हूंदो त उहो बाबा उहो बि ॿोलीअ जो माहिर आहे। मतिलबु असां उन्हनि माण्हुनि खां प्रापरवे में न कमु वरितो आहे। असांजी पंहिंजी लाबिंग आहे। ऐं इहा हिकिड़ी मां तनक़ीद नथो कयां। मां सम्झां थो जेका कॉन्फ्रेंस थी आहे तमामु सुठी ॻाल्हि आहे। कराचीअ में कॉन्फ्रेंस हले थी पई भला हिकिड़ी ॿोलीअ जो केस आहे उहो पेश थिए थो पियो। सॼी दुनिया सॼी मीडिया उनखे ॿुधे थी पई। पर उन ॿोलीअ जे वर्कर खे जंहिं पहिरें पंधु कयो हूंदो, जंहिं ॿोलीअ ते कमु कयो हूंदो, जंहिं माना हिन सॉफ्टवेयर जे हवाले सां जेको ॿोलीअ ते कमु कयो हूंदो उन्हनि खे भेटा सही न हूंदी, उन्हनि खे उत्साहींदड़ जेको उन्हनि जो रवैयो न हूंदो त पोइ माण्हू ख़ामोश थी वेंदा। मां सम्झां थो त जेकॾहिं न इहा ॻाल्हि तव्हां बिल्कुलु सही कई। मुंहिंजे ख़्याल में असां माजिद भुरगड़ी खां अलावा असांजा ॿिया सभु दोस्त जन हिन जदीद टेक्नोलॉजी में हुन ॿोली खे जेको आहे पने तां लाहे उते जेको आहे हिन कंप्यूटर वारी मशीन जी ॿोली बणायो आहे, उनखे गूगल जी ॿोली बणायो आहे। उनमें जन बि दोस्तनि जेको आहे मुंहिंजे ख़्याल में जॾहिं ॿोली मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं ते पाण ॻाल्हायूं था जेके नाला आहिनि असां उन्हनि जा नाला खणी उनखे ट्रिब्यूट ज़रूरु पेश कयूं। बिल्कुलु मां उहो त चवां न हाणे जावेद सोलंकी आहे उनजो कमु आहे, माजिद भुरगड़ीअ जो कमु आहे, मतिलबु काफ़ी माण्हू आहिनि जंहिंजो कमु आहे। पर असां उन्हनि माण्हुनि खे अॼु त थियण त इहो खपंदो त हिकिड़ो भरपूर सेशन हुन ते सरकारी सतह ते तमामु वॾा इदारा आहिनि, वॾा फंड थियनि था, उन्हनि ते जेको आहे सो उन्हनि खे वरी नए सिरे न सिर्फ़ु ट्राइब्यूट ॾियणो पर उनखे असाइनमेंट ॾियणी त तव्हां हीअ असाइनमेंट ज़बरदस्त नमूने सां कई आहे। सरकारी सतह ते असां तव्हांखे सभु सहूलियतूं ॾियूं था। हाणे तव्हांजो कहिड़ो ख़्यालु आहे, तव्हांजो वियन छा आहे ऐं ॿोलीअ जे वाध बि जे लाइ बैन अल-अक़वामी लेवल ते जेको आहे न सॼे हिन सीनारियो खे साइंस ऐं टेक्नोलॉजी सां जोड़ण जे लाइ तव्हां छा था करणु चाहियो? प्रोजेक्ट खणी अचो त अॼु हिकिड़ो प्रोजेक्ट ॿोलीअ जे हिन मौक़े ते असां एप्रूव करे ऐं उन्हनि खे जेको आहे अॻिते खणी वञूं। थियणु असली कमु जेको आहे न उहो थिए नथो। ॾिसो तव्हां आर्टिकल लिखिया, पेपर लिखिया, उहा सुठी ॻाल्हि आहे। ईअं त हाणे मां क़ौमी ॿोलियुनि जो सुवाल ऐं सिंध मां जॾहिं जिदोजहद अलाए केतिरा आर्टिकल आया, पूरो किताब थी वियो, आर्टिकल छपे छॾिया पोइ। पर बुनियादी तौर ते इम्प्लीमेंटेशन जेका आहे असांजे मुल्क में
को बि प्रोजेक्ट जेकॾहिं जेको प्रॉपर ठहंदो कोन जे ठहंदो त हुन ते इम्प्लीमेंटेशन थियणी ई नाहे। ऐं उन में इहे जेके ॿोलीअ जा ख़िदमतगार आहिनि, जेके ॿोलीअ जा बुनियादी वर्कर आहिनि, उहे ई असांजा रहबर आहिनि, उहे ई असांजा वॾी महिरबानी अॻुवान डॉक्टर आहिनि। साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, डॉक्टर मुश्ताक फुल मारूफ़ अदीब ऐं सिंधी अदबी संघ जे हिकिड़े दड़े जा सेक्रेटरी जनरल, चूंडियल सेक्रेटरी जनरल आहिनि। उन सां गुफ़्तगू तव्हां ॿुधी। बहरहाल हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त जन दोस्तनि जावेद सोलंगी साहब जी ॻाल्हि थी या माजिद भुरगड़ी साहब जी ॻाल्हि थी, ॿिया इन तरह जा असांजा जेके बि दोस्त आहिनि जन सिंधी ॿोली खे पननि जी ॿोली खां कंप्यूटर जी ॿोली बणायो ऐं कंप्यूटर जी ॿोली खां उनखे गूगल जी ॿोली बणाइण ताईं जेको रोल अदा कयो आहे, उन्हनि खे वाक़ई जेका आहे भेटा पेश करणु घुरिजे। ऐं अॼोकी जेका करारदाद सैयद सरदार अली शाह पेश कई आहे सिंधी ॿोली जे हवाले सां, उहा बि तमामु मस्बत अमल आहे। पर ॻाल्हि इहा आहे त जेका फुल साहब ॻाल्हि पिया कई, हुकूमत आहे उनखे अमल दरामद कराइणो पवंदो। उहो जेको आहे ॿोली जो एक्ट जेको पास थियो उन जे मुताबिक़, या जेको आहे उन जे हवाले सां इहो मुतालबो त क़ौमी ॿोली बनाइणु, उहो त वफ़ाक़ ऐं आइन जा मामला उहे पंहिंजी जाइ ते आहिनि, पर सरकारी ॿोली, दफ़्तरी ॿोली बनाइणु जेको आहे ऐं सरकारी स्कूलनि, थोरे प्राइवेट स्कूलनि में उहा ॿोली पढ़ाई वञे, लिखत में उहा अचे, जेका मुश्ताक फुल साहब, डॉक्टर मुश्ताक फुल साहब ॻाल्हि पई कई, उन हवाले सां सिंध गवर्नमेंट ऑथोराइज़ आहे, उनखे एफर्ट वठणु घुरिजनि ऐं हिन खे अमल दरामद जे पंहिंजो कराइणु घुरिजे। नाज़रीन, सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजो मेज़बान फयाज़ नशकींदा इजाज़त सदाई गॾु।